मुआशी कतल, हरियाणा जो मुआशी कतल, सिंध बचायो, सिंध बचायो, सिंध बचायो। जो टमाटो अञा 4-5% निकितो आहे त सरकार अञा खां ॿाहिरां घुराइण शुरू कयो आहे त जेका थैली 2000 रुपया हुई उहा हफ़्ते में 2 महीने 800-500 रुपये ते पहुची आहे। ऐं जेको बसर जेको 2000 रुपया या 40,000 टन असांजो टमाटो सिंध जो लहण जो जेको इलाइक़े वारो ऐं जेको असांजे हिन क्वालिटी जे हिसाब सां माण्हुनि जे खाइण जे हिसाब सां इलाही वॾो भेटो ॾिनो आहे उहो ॾेई चुको आहे। ख़ुदा हाणे हिनखे ॿाहिरि मुल्कनि मां घुराइण बंदि कयो। असांजो टमाटो असांजो हिते घुर्जूं पूरियूं करे सघे थो। असां आबादगार तव्हांखे लिखी ॾियूं था त 50 रुपया फ़ी किलो असां टमाटो तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियूं। असीं तव्हांखां 200 रुपया रेट नथा वठणु चाहियूं त जेको असां ईरान मां घुराए हिते ग़रीब माण्हुनि खे 200 रुपया ॾियूं तव्हां असांखां 50 रुपया रेट वठो। त असांजो इहो हिकिड़ो पूरो मन एतिहाज आहे त ॿाहिरि मुल्कनि में इहे शयूं घुराइण बंदि कयूं। ऐं ॿियो ॾिसो कणक जेका असां आबाद करण वटि लहे थी उहा 1100 रुपये में असांखां वरिती वञे थी। अॼु जेको अटो हले पियो उहो 2400 रुपया हले पियो। अॼु असीं ॿुधाइणु चाहियूं था त इहो कणक जो अटो हींअर केरु विकिणे पियो 2400 रुपया। आबादगार खे त 500-600 रुपया बि नथा मिलनि। इहो हिकिड़ो वापारी माफ़िया आहे जेको स्टाक करे ऐं इहे जो प्रोवाइड चऊं था अॼु अटे जो रेट 1600 रुपया हुजणु खपे। ऐं जेके बि तयारु थियनि था ऐं असांजा ऐवान में वेठल उहिदेदार जेके आहिनि उन टाइम ॿाहिरि मुल्कनि सां जेके शयूं घुराइनि था ऐं असांजे लोकल शयुनि जो रेट किरियो वञे थो ऐं उहो असांखे ज़मींदारनि खे ऐं हारियुनि खे उनजो अजूरो नथो नसीब थिए। असां ऐवाननि वेठल उन्हनि अमलदारनि खे रिक्वेस्ट कयूं था त उहे उन्हनि ऐवाननि में ज़राइत जे लाइ क़ानून साज़ी करण जे लाइ ई वेठा आहिनि। उहे असांजे इन माशी क़तल खे ज़राइत जे हिसाब सां ज़मींदारनि जो ज़राइत जो जेको माशी क़तल थिए थो इन ते को क़ानून साज़ी कनि ताकी ॿाहिरियों टमाटो ऐं बसर हिते न अचे। असांजे टमाटे ऐं बसर कणक बुटी जेका बि असांजो पोख जो मसइलो थिए थो उनजो असांखे सही अघु मिले रेट मिले ताकी हिते जो माण्हू ख़ुशहाल थिए सदाईं आबाद रहे। वॾी महिरबानी। नंढा आबादगार गॾु थिया आहिनि उहे आबादगार माण्हू आहिनि पंहिंजी नंढी नंढी स्टेटनि जा मालिक आहिनि नंढी नंढी जेके हुनजी ज़मीनदारियूं आहिनि उहे वीचारा मुख़्तलिफ़ बैंकनि NGOज़नि में लोन खणी फसल लॻाइनि था। स्कीन हारी जेके आहिनि इन्हनि वटि उहे वीचारा 4 महीने जी कोयल जदोजहद ऐं महिनत करे ज़राइत लॻाइनि था। टमाटर बसर या जेके ॿियूं जिन्सूं आहिनि उहे लॻाए जॾहिं 4 महीना फसल जॾहिं तयारु थिए थो इत्तेफ़ाक़ सां चवां थो ऐं अफ़सोस सां चवां थो उन टाइम माण्हू छा था कनि असांजा नुमाइंदा या असांजे जेका वापार सां लाॻापियल शख़्सियतूं आहिनि ऐवाननि में वेठल या इदारा आहिनि उहे एन टाइम ते ॿाहिरि मुल्क खां शयूं घुराए था छॾनि ऐं असांजो हिते हारी जेका मिसकीन आहे जेका महिनत करे थो जेको नंढो ज़मीनदार आहे लोन खणी इहो सभु जिन्सूं लॻाए थो ऐं उनखे पछाड़ी जो ठहे इहो थो त 200 रुपया थैली थी वञे 400 रुपया कटो थो वञे ऐं उहो साॻियो हुनखे किरायो बि पूरो कोन थो मिले। हू रक्शे वारे खे ॾेई 800 रुपया अचे मंडी में सामान खणियो ऐं ग़लति पॉलिसियुनि जे करे उहो मंडी हुनखे ॾिए पई 500 रुपया ऐं हुनखे उहो किरायनि में पूरो थी थो वञे। त ख़ुदारा जेके ऐवाननि में वेठल आहिनि असांजा नुमाइंदा जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि खे घुरिजे भई असांजो ज़िलो ख़ासि करे अमरकोट जेको वञे पियो बसर घुराए वञे पियो इहो असां ज़मीनदार जो मुआशी क़तल आहे। असां चाहियूं था त असांजे ज़मीनदार खे हथी थी वञे असांजी शइ खे हिते बाज़ार मां थो वञे ऐं जीअं त असीं उन मज़ा मुल्क खे असांजे पंहिंजे घरनि खे बि ख़ुशहाल रखूं। जेको ॿाहिरियां खां ईरान खां बसर ऐं टमाटो अचे पियो इहो इंडिया खां घुमियो फिरियो अचे पियो असांखे बि ख़बर आहे पर हाणे असांजो बि असांखे ॿुधो वञे किरायो आहे। ऐं आउं इहो ई चवंदुसि त असांजो हिते बसर कयो आहे टमाटो लहे पियो उहो ताक़ी ख़रीद कयो वञे। हिते आबाद करणु वक़्त में वक़्त वॾो जुर्म थींदो रहियो आहे। हिते जो इदारो या मिनिस्टर आहिनि जेको उहो सिर्फ़ु फार्मेलिटी ते वेठा आहिनि। अञा त असीं को पाणी कढाए कोन सघिया आहियूं असांजे इलाइक़नि मां। अञा उहे माण्हू ज़मीनूं आबाद करे कोन सघिया आहिनि। अञा कणक तो कीअं कोन तक़रीबन असां वटि तक़रीबन 40 या 50% हिंदी असांजे इलाइक़े में कणक पहुची वई आहे जेकी ख़ासि करे सांगड़ ऐं उमरकोट इहो ज़रात में वॾे वॾा ज़िला आहिनि। उन्हनि का बि एॾा न ॾिनी वञे पई। हीअं दौलताबाद में 1000 एकड़ ज़मीन पाणी हेठि आहे उहो सांगड़ ज़िले में उमरकोट ज़िले में
सभी शुक्र अदा कंदुसि जो असांजे बार बच्चा मारिया मेहनत कई है टमाटे छा सूरत हाल है टमाटो भलो सुठो फर्स्ट क्लास हाँ पर ही ॿाहिरि टमाटो आयो हुनजे करे नुक़सान थो थिए थींदो न इन करे असां नुक़सान आहे बाबा असांजो टमाटो अॻु मारियो वञे पियो असांजो असां ॿार बच्चा मुश्किल मेहनत कई आहे असां टमाटो अञा 4-5% निकितो आहे त सरकार अञा खां ॿाहिरां घुराइणु शुरू कयो आहे त जेका थैली 2000 रुपया हुई उहा हफ़्ते में 10 ॾींहं में 800-500 रुपये ते पहुची आहे ऐं जेको बसर जेको 2000 रुपया या 40,000 टन असांजो टमाटो सिंध जो लहण जो जेको इलाइक़े वारो ऐं जेको असांजे हिन क्वालिटी जे हिसाब सां माण्हुनि जे खाइण जे हिसाब सां इलाही वॾो भेटो ॾिनो आहे उहो ॾही चुको आहे खुदारा हाणे हिनखे ॿाहिरि मुल्कनि मां घुराइणु बंदि कयो असांजो टमाटो असांजो हिते घुर्जूं पूरियूं करे सघे थो असां आबादगार तव्हांखे लिखी ॾियूं था त 50 रुपया फ़ी किलो असां टमाटो तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियूं असीं तव्हांखां 200 रुपया रेट नथा वठणु चाहियूं त जेको असां ईरान मां घुराए हिते ग़रीब माण्हुनि खे 200 रुपया ॾियूं तव्हां असांखां 50 रुपया रेट वठो त असांजो इहो हिकिड़ो पूरो मन एतिहाज आहे त ॿाहिरि मुल्कनि में इहे शयूं घुराइणु बंदि कयूं ऐं ॿियो ॾिसो कणक जेका असां आबाद करण वटि लहे थी उहा 1100 रुपये में असांखां वरिती वञे थी अॼु जेको अटो हले पियो उहो 2400 रुपया हले पियो अॼु असीं ॿुधाइणु चाहियूं था त इहो कणक जो अटो हींअर केरु विकिणे पियो 2400 रुपया आबादगार खे त 500-600 रुपया बि नथा मिलनि इहो हिकिड़ो वापारी माफ़िया आहे जेको स्टाक करे ऐं इहे जो प्रोवाइड चऊं था अॼु अटे जो रेट 1600 रुपया हुजणु खपे ऐं जेके बि तयारु थियनि था ऐं असांजा ऐवान में वेठल उहिदेदार जेके आहिनि उन टाइम ॿाहिरि मुल्कनि सां जेके शयूं घुराइनि था ऐं असांजे लोकल शयुनि जो रेट किरियो वञे थो ऐं उहो असांखे ज़मींदारनि खे ऐं हारियुनि खे उनजो अजूरो नथो नसीब थिए असां ऐवाननि वेठल उन्हनि अमलदारनि खे रिक्वेस्ट कयूं था त उहे उन्हनि ऐवाननि में ज़राइत जे लाइ क़ानून साज़ी करण जे लाइ ई वेठा आहिनि उहे असांजे इन माशी क़तल खे ज़राइत जे हिसाब सां ज़मींदारनि जो ज़राइत जो जेको माशी क़तल थिए थो इन ते को क़ानून साज़ी कनि ताकी ॿाहिरियों टमाटो ऐं बसर हिते न अचे असांजे टमाटे ऐं बसर कणक बुटी जेका बि असांजो पोख जो मसइलो थिए थो उनजो असांखे सही अघु मिले सही रेट मिले ताकी हिते जो माण्हू ख़ुशहाल थिए सदाईं आबाद रहे वॾी महिरबानी नंढा आबादगार गॾु थिया आहिनि उहे आबादगार माण्हू आहिनि पंहिंजी नंढी नंढी स्टेटनि जा मालिक आहिनि जेके हुनजी ज़मीनदारियूं आहिनि उहे वीचारा मुख़्तलिफ़ बैंकनि एनजीओज़नि में लोन खणी फसल लॻाइनि था स्कीन हारी जेके आहिनि हिननि वटि उहे वीचारा 4 महीने जी कोयल जदोजहद ऐं महिनत करे ज़राइत लॻाइनि था टमाटर बसर या जेके ॿियूं जिन्सूं आहिनि उहे लॻाए जॾहिं 4 महीना फसल जॾहिं तयारु थिए थो इत्तेफ़ाक़ सां चवां थो ऐं अफ़सोस सां चवां थो उन टाइम माण्हू छा था कनि असांजा नुमाइंदा या असांजे जेका वापार सां लाॻापियल शख़्सियतूं आहिनि ऐवाननि में वेठल या इदारा आहिनि उहे एन टाइम ते ॿाहिरि मुल्क खां शयूं घुराए था छॾनि ऐं असांजो हिते हारी जेका मिसकीन आहे जेका महिनत करे थो जेको नंढो ज़मीनदार आहे लोन खणी इहो सभु जिन्सूं लॻाए थो ऐं उनखे पछाड़ी जो ठहे इहो थो त 200 रुपया थैली थी वञे 400 रुपया कटो थो वञे ऐं उहो साॻियो हुनखे किरायो बि पूरो कोन थो मिले हू रक्शे वारे खे ॾेई 800 रुपया अचे मंडी में सामान खणियो ऐं ग़लति पॉलिसियुनि जे करे उहो मंडी हुनखे ॾिए पई 500 रुपया ऐं हुनखे हू किरायनि में पूरो थी थो वञे त ख़ुदारा जेके ऐवाननि में वेठल आहिनि असांजा नुमाइंदा जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि खे घुरिजे भई असांजो ज़िलो ख़ासि करे अमरकोट
जेको ऐं वञे पियो बसर घुराए वञे पियो इहो असां ज़मीनदार जो मुआशी क़तल आहे। असां चाहियूं था त असांजे ज़मीनदार खे हथी ॾिनी वञे, असांजी शइ खे हिते बाज़ार मां थो वञे ऐं जीअं त असीं उन मज़ा मुल्क खे ऐं असांजे पंहिंजे घरनि खे ख़ुशहाल रखूं। जेको ॿाहिरियां खां ईरान खां बसर ऐं टमाटो अचे पियो, इहो इंडिया खां घुमियो फिरियो अचे पियो, असांखे बि ख़बर आहे, पर हाणे असांजो बि ॿुधो असांखे ॿुधो वञे किरायो आहे। ऐं आउं इहो ई चवंदुसि त असांजो हिते बसर कयो आहे, टमाटो लहे पियो, उहो ताक़ी ख़रीद कयो वञे। हिते आबाद करणु वक़्त में वक़्त वॾो जुलूम थींदो रहियो आहे। हिते जो इदारो या मिनिस्टर आहिनि उहो सिर्फ़ु फार्मेलिटी ते वेठा आहिनि। अञा त असीं को जो पाणी कढाए कोन सघिया आहियूं असांजे इलाइक़नि मां। अञा उहे माण्हू ज़मीनूं आबाद करे कोन सघिया आहिनि। अञा कणक तो कोन तक़रीबन असां वटि तक़रीबन 40 या 50% इंडिया असांजे इलाइक़े में कणक पहुची वई आहे, जेकी ख़ासि करे सांगड़ ऐं उमरकोट इहो ज़रात में वॾे वॾा ज़िला आहिनि। उन्हनि जी का बि एॾा न ॾिनी वञे पई। हीअं दौलताबाद में 1000 एकड़ ज़मीन पाणी हेठि आहे, उहो सांगड़ ज़िले में, उमरकोट ज़िले में। अवां सभु शुक्र अदा कंदुसि जो अवां असांजे असां ॿार बच्चा ॿारहं महिनत कई आहे। टमाटे जी छा सूरत हाल आहे? टमाटो भलो सुठो फर्स्ट क्लास। हा पर हीउ ॿाहिरियों टमाटो आयो हुनजे करे असांखे नुक़सानु थो थिए। थींदो न, इन करे असां नुक़सानु आहे बाबा। असांजो टमाटो ॿाहिरियों वञे पियो, असां ॿार बच्चा मुश्किल महिनत कई आहे असां। मुआशी कतल